Ramarim exercise असां कंदासीं एक्सरसाइज सेशन इंग्लिश ग्रामर मां 18.1 ही यूनिट हुयो अरिड़हों जेको आहे सो मथे यानी हाउ लॉन्ग जेको हुयो परफेक्ट टेंस जेके अचे थो प्रेज़ेंट जीअं ॾिसो प्रेज़ेंट सिंपल टेंस हुयो हिकिड़ो हेॾो उनखे असां प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल कयोसीं ठीकु आहे उनखां पोइ हुयो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस ऐं उनखे असां प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस कयोसीं हाणे उनजी जेका असां एक्सरसाइज़ आहिनि उहे जेको आहे सो असांखे हल करणियूं आहिनि हाणे कंप्लीट दीस सेंटेंसिस 18.1 में छा थो चए हीअ हेठि ॾिनल जुमिला जेके आहिनि हिनखे पूरो कयो हाणे सफ़ा क्लियर आहे जिल इज़ हिते जेको इज़ इस्तेमालु थियल आहे इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस में टू बी वर्ब आहे जिल इज़ इन हॉस्पिटल जिल इस्पताल में आहे ठीकु आहे ऐं शी हैज़ बिन इन हॉस्पिटल सिंस मंडे हूअ सूमर खां वठी इस्पताल में आहे हिते जेको सेंस इस्तेमालु थियो आहे उहो जेको आहे सो ॿुधाए थो त माना खां वठी यानी अहिड़ो टाइम जेको असांजो गुज़री आयो आहे उहो ॿुधायो वञे सेंस ऐं फोर इस्तेमालु थींदी आहे पोइ उहो टाइम ॿुधायल हूंदो आहे आख़िर में जीअं मंडे सूमर खां वठी पर ईअं न थींदो हिते त माना जिल जेको आहे सो जिल इज़ इन हॉस्पिटल सेंस में इज़ न थींदो परफेक्ट थी पवंदो छो जो माना सूमर खां वठी हिनमहिल ताईं जेकॾहिं 3 ॾींहं गुज़री चुका अथसि त इहो परफेक्ट थी चुका आहे इहो टाइम यानी जेको टाइम आहे उहो मुकमल थियल हिते ॿुधायो वियो आहे ॿियो जुमिलो जीअं ॾिसो नंबर 2 I know Sarah. मां सारा खे सुञाणा थो ठीकु आहे I have known her for a long time. मां हुनखे तमामु घणे वक़्त खां वठी सुञाणियासि थो हाणे हिते इहा माना जेकॾहिं कढूं त माना जेकॾहिं I know her for a long time त जुमिलो ई ग़लति थींदो छो जो हिते for a long time माना घणो वक़्तु गुज़री चुको आहे अञा मां हुनखे सुञाणींदो आहियां त इहो जेको आहे सो माना टाइम गुज़री आयल ॿुधायल आहे जेको डिटेल में मां तव्हांखे ॿुधायो बाक़ी न त सिंपल में मीनिंग हुनजी इहा ई थींदी त मां हुनखे घणे वक़्त खां वठी सुञाणींदो आहियां इहा न थींदो मां हुनखे सुञाणे चुको आहियां घणे वक़्त खां वठी इहा सिंधी असां न ॻाल्हाईंदा आहियूं वरी टियों जुमिलो ॾिसो टियों जुमिलो आहे लिंडा एंड फ्रैंक आर मैरिड इहो ख़ाली सिंपल आहे हिते आर इस्तेमालु थियल आहे आर मैरिड माना लिंडा ऐं फ्रैंक परिणियल आहिनि ॿिन्ही जी शादी थियल आहे लिंडा ऐं फ्रैंक जी हाणे इहे जेकॾहिं चऊं त जेको आहे 1999 खां वठी परिणियल आहिनि त पोइ सिंधीअ में त चयोसीं उहे 1999 खां परिणियल त दे आर मैरिड न थींदो हिते पवंदो दे हैव बीन मैरिड उहो हिन जॻह ते जेका ही सो ख़ाली बचियल आहे हिते पवंदो हैव बीन आर जॾहिं या टू बी वर्ब हुई जॾहिं हैव लॻाईसीं उहा आर बीन थी पवंदी जेका हीअ आर आहे इहा हैव लॻाइण खां पोइ बीन थी पवंदी माना दे हैव बिन मैरिड सिंस 1989 1999 खां वठी उहे शादी शुदा आहिनि उनजी शादी थियल आहे माना 1999 खां वठी चोथों जुमिलो आहे नंबर 4 ब्रायन इज़ इल ब्रायन छोकिरो आहे उनजो नालो आहे उहो बीमार आहे हिते इज़ इस्तेमालु थियल आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस टू बी वर्ब आहे हाणे जेकॾहिं असां हुनखे परफेक्ट कंदासीं त ही यानी ब्रायन जेको आहे उनजे पारां प्रोनाउन इस्तेमालु थियल आहे ही ब्रायन माना ही यानी ही हैज़ बिन इल ही सां हैज़ लॻंदी आहे इन करे उनखे वरी इज़ खे असां बी करे छॾींदासीं टू बी वर्ब खे सो ही हैज़ बीन इल फॉर लास्ट फ्यू डेज़ माना गुज़िरियल चंद ॾींहंनि खां वठी हू बीमार आहे माना 2-3 ॾींहं थिया अथसि उहो बीमार आहे ही हैज़ बीन इल फॉर द लास्ट फ्यू डेज़ गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां वठी बीमार आहे त हाणे ईअं न थींदो त जेकॾहिं सिंधी में कंहिंखे तव्हां ट्रांसलेशन ॾियो चयोसि बाबा हू गुज़िरियल चंद ॾींहंनि खां वठी बीमार आहे त हू ट्रांसलेशन हीअं ई कंदो त ही इज़ इल फॉर द लास्ट फ्यू डेज़ इहा ग़लति ट्रांसलेशन थींदी हिन जी इंग्लिश में जेको आहे सो जेको गुज़री आयल टाइम ॿुधायो वेंदो आहे त उनखे जेको आहे सो हैव ऐं हैज़ सां ज़ाहिर कयो वेंदो आहे पोइ वरी पास्ट पार्टिसिपल जी सूरत उन सां इस्तेमालु थींदी आहे का बि जीअं हिते थींदो ही हैज़ बीन इल हैज़ बीन पंजो जुमिलो आहे वी लिव इन स्कॉट रोड असां स्कॉट रोड ते रहंदा आहियूं स्कॉट रोड में रहंदा आहियूं इलाइक़े जो नालो आहे हाणे छा थींदो असां माना जेकॾहिं चऊं असां हुते 10 सालनि खां वठी रहंदा आहियूं त सिंधीअ में जेकॾहिं उनखे कंहिंखे ट्रांसलेशन ॾिबी त उहो ईअं कंदो त वी लिव देयर फॉर 10 years जेको ग़लति थी पवंदो वी लिव न थींदो वी हैव खां पोइ पास्ट पार्टिसिपल वारी सूरत इस्तेमालु कंदासीं वी हैव लिव्ड देयर फॉर 10 years असां हुते 10 सालनि खां वठी रहंदा आहियूं हाणे जेकॾहिं वी हैव लिव्ड आहे त वरी सुवालु इहो पैदा थो थिए त हितां जा जेके असांजा इंग्लिश जा सेखारींदड़ आहिनि हैव अचे ऐं उनखां पोइ पास्ट पार्टिसिपल वारी सूरत ॾिसण खां पोइ फौरन इहे चवंदा त भाउ परफेक्ट आहे त चुको त विझोसि न चुको चुका चुकी वी हैव लिव्ड असां रही चुका आहियूं उते 10 सालनि ताईं इहा त माना इहा अलाए कहिड़ी थींदी
इन करे माना उहा ई साॻी रहंदी जेका सिंधी वारी आहे। असां हुते 10 सालनि खां वठी रहंदा आहियूं स्कॉट रोड ते यानी। ऐं नंबर 6 जुमिलो आहे कैथरीन वर्क्स इन अ बैंक। कैथरीन जेका आहे छोकिरी आहे उहा बैंक में कमु कंदी आहे। वर्क्स प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थियल आहे। वर्क जेको वर्ब आहे उनखे ही शीट ऐं सिंगुलर नाउन सां एस लॻल हूंदी आहे वर्क्स। हाणे हिनखे असां परफेक्ट करण जे लाइ छा चवंदासीं? शी हैज़ वर्कड। हैज़ लॻाइण खां पोइ हिन वर्क खे वर्कड। शी हैज़ वर्कड इन अ बैंक फॉर 5 years। हाँ टाइम गुज़री आयल थो ॿुधाए त इन करे फोर इस्तेमालु थी आहे। फॉर 5 years 5 सालनि खां वठी, यानी 5 साल थी चुका आहिनि, गुज़री चुका आहिनि, तॾहिं खां वठी हूअ बैंक में कमु कंदी आहे। अहिड़े जुमिले जी जेका सो ट्रांसलेशन बि ईअं ई तव्हांखे करणी पवंदी त हूअ 5 सालनि खां वठी बैंक में कमु कंदी आहे। इहा माना थोरी थींदी त हूअ 5 सालनि खां वठी बैंक में कमु करे चुकी आहे जेका सो, या 5 सालनि ताईं जेका सो कमु कयो आहे, इहा माना न थींदी। सो शी हैज़ वर्कड इन अ बैंक फॉर 5 years। हू 5 सालनि खां वठी बैंक में कमु कंदी आहे। नंबर जेको आहे सो 7 जुमिलो पढ़ंदासीं। एलन छोकिरो आहे। एलन हैज़ अ हेडेक। हाणे एलन खे जेको आहे सो मथे में सूरु आहे। हाणे हिते हैज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। प्रेज़ेंट सिंपल टेंस जो आहे टू हैव वर्ब आहे। इहो हिकिड़ो वर्ब इस्तेमालु थियल आहे। ऐं हिते जेको आहे सो असां वटि जॾहिं बि हैव ऐं हैज़ ते कंहिंजी नज़र पवंदी आहे हूंद ईअं सम्झणु शुरू कंदा आहिनि त इहो परफेक्ट टेंस आहे। हीउ परफेक्ट टेंस न आहे, हिकिड़ो ई वर्ब इस्तेमालु थियल आहे अकेलो। प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे। हैज़ इस्तेमालु थियल आहे। टू हैव वर्ब जेको आहे सो पोज़ीशन वग़ैरह ॾेखारींदो आहे। अहिड़ी तरह सां त हेलन हैज़ अ हेडेक। हाणे जॾहिं असां हिनखे परफेक्ट कंदासीं त हैज़ जी पास्ट पार्टिसिपल थींदी आहे हेड। अॻ में हाणे ही खां पोइ असां हैज़ लॻाईंदासीं, वरी जेको इहो जेको हेॾो हैज़ हुयो असां हिन हैज़ खे मटाए करे हेड कंदासीं। मसलन हाणे हीअं थी पवंदो ही हैज़ हैड अ हेडेक सिंस ही गॉट अप दिस मॉर्निंग। अॼु सुबुह सां जॾहिं उथियो आहे तॾहिं खां वठी हिनखे मथे में सूरु आहे। माना सुबुह जो जेॾी महिल उथियो हो न, उन उथण खां ई हिनमहिल ताईं हुनखे मथे में सूरु आहे। यानी टाइम कहिड़ो गुज़रियो आहे जेको परफेक्ट थी चुको आहे। माना जेॾी महिल उथियो उन खां वठी हिनमहिल ताईं इहो गुज़री आयल टाइम आहे। इन करे इहो परफेक्ट आहे। सिंधी में असां हिनखे चवंदासीं ट्रांसलेशन हीअं त हुनखे सुबुह जो उथण खां वठी हिनखे सूरु आहे मथे में। यानी ही हैज़ हैड, ईअं न त ही हैज़ अ हेडेक, इहो ग़लति थी पवंदो। जेकॾहिं इन जी ट्रांसलेशन तव्हां सिंपल वे में इहो कंहिं बि टीचर खे अहिड़े खे ॾियो जेको हूंदो जेको आहे पुराणे मैथडोलॉजी में पुराणे तरीक़े में पढ़ाए थो त उन जी ट्रांसलेशन हीअं ई कंदो। त हुन जेकॾहिं इहा ट्रांसलेशन हीअं करे ॿुधायो, तव्हां तजुर्बो कयो त जेकॾहिं चओ तव्हां हिनजी बाबा ट्रांसलेशन हीअं कयो त हू जेको आहे सो हू जॾहिं सुबुह जो उथियो आहे त हुनखे मथे में सूरु आहे। सुबुह जो उथण खां वठी हुनखे मथे में सूरु आहे त हुनजी ट्रांसलेशन उहा हीअं कंदो त ही हैज़ अ हेडेक, बसि ईअं चवंदो। भई इहो ग़लति आहे। ही हैज़ हैड अ हेडेक, ही हैज़ हैड अ हेडेक सिंस ही गॉट अप दिस मॉर्निंग। अॼु सुबुह सां उथियो आहे त हुनखे मथे सूरु आहे। आख़िरी जुमिलो इन एक्सरसाइज़ जो 18.1 जो आई एम लर्निंग इंग्लिश। इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो आहे। मां अंग्रेज़ी थो सिखां, माना हिनमहिल मां अंग्रेज़ी सिखी रहियो आहियां, सिखां थो पियो या सिखां थो। ज़रूरी न आहे त थो, था, थी, रहियो, रही, रहिया, रहियूं अहिड़े क़िस्म जी हिन में डेफिनेशन सम्झाई वञे ॿारनि खे। इहो बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। मां हिनमहिल अंग्रेज़ी सिखां थो जारी आहे। मैं जेकॾहिं उर्दू में चऊंसि मैं अंग्रेज़ी सीख रहा हूँ, बसि। सो इन जी मां अंग्रेज़ी जेको सिखां थो इनखे जेकॾहिं असां परफेक्ट कंटिन्यूअस में आणींदासीं त जेको सो टाइम जेको ॿुधायल आहे उहो हिते जेको आहे सो बयानु कंदासीं। जीअं ॾिसो 4 6 months लिखियलु आहे, माना 6 महीननि खां वठी छा थींदो? आई हैव, पोइ वरी जेको इहो एम हुयो हिन सां इस्तेमालु थियल आहे, एम ओ बीन थी पवंदो। आई हैव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 6 months। मां 6 महीननि खां वठी अंग्रेज़ी सिखां थो पियो या सिखी रहियो आहियां या सिखां थो, ॻाल्हि साॻी आहे। ट्रांसलेशन टिनी में को बि फ़र्क़ु नथो अचे। असांजी पंहिंजी ॿोली आहे, सिंधी ॿोली आहे। असां हुनखे इन्हनि तरीक़नि सां सभिनी सां इस्तेमालु करे मक़सदु साॻियो जुमिलो कढंदो आहे। असां हिन सां ईअं इस्तेमालु करे सघूं। हिकु ॿ जेकॾहिं सवाइ ॿियो ट्रांसलेशन जे लाइ जुमिलो निकिरे तव्हां उहो करे सघो था। इन्हनि खे थो, था, थी, रहियो, रहिया ताईं महदूद न करायो। शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह न कयो। 18.2 18.2 उनजी जेका आहे असां मेक क्वेश्चन्स विथ हाउ लॉन्ग। हाउ लॉन्ग सां तव्हांखे सवाल ठाहिणा आहिनि। हाउ लॉन्ग सिंस ऐं फॉर जे पारां इस्तेमालु थींदो आहे। इन करे उहो बि साॻे ई परफेक्ट टेंस जे लाइ इस्तेमालु थींदो त केतिरे वक़्त खां वठी केरु कीअं आहे या कहिड़ो कमु करे रहियो आहे। इन में ॿ माण्हू उन जा जुमिला चया आहिनि, हिक ॿिए खां सवाल था कनि। हिकिड़ो जेको आहे सो पहिरियों
ॻाल्हि थो करे त ॿियो वरी उन खां सुवाल थो करे। जीअं ॾिसूं हाणे पहिरियों जेको आहे सो जुमिलो आहे जिल इज़ ऑन हॉलीडे। जिल जेको आहे सो मोकलनि ते वियल आहे, छोकिरी आहे जिल, माना ॿाहिरि वियल आहे मोकलुनि ते। सो जेकॾहिं हू सुवाल थो करेसि वरी ॿियो हेॾो वारो, चएसि थो हाउ लॉन्ग हैज़ शी बीन ऑन हॉलीडे, भला केतिरे वक़्त खां वठी होॾे वियल आहे। टाइम पुछईंसि माना केतिरो वक़्तु गुज़री चुको आहे जो अञा उहा हुते आहे। इन करे जेको आहे सो इज़ खे ॾिठोसीं त हैज़ आई, उन खां पोइ उहा बीन थी वई। ठीकु आहे, ईअं न थींदो त हाउ लॉन्ग इज़ शी ऑन हॉलीडे, इज़ न थींदी, हैज़ बीन थींदो। जीअं ॾिसो माइक एंड जूडी आर इन ब्राज़ील। माइक ऐं जूडी ब्राज़ील में आहिनि। हीअ जेको आहे सो ॿियो जुमिलो आहे, माइक ऐं जूडी इहे ब्राज़ील में आहिनि, हिते आर इस्तेमालु थियल आहे। त हाणे सुवाल थो पुछेसि होॾो वारो, चएसि थो त हाउ लॉन्ग हैव दे बीन, या हाउ लॉन्ग माइक एंड जूडी बीन इन ब्राज़ील, माना माइक ऐं जूडी ब्राज़ील में केतिरे वक़्त खां वठी आहिनि। टियों जुमिलो आहे आई नो मार्गरेट, मां मार्गरेट खे सुञाणियां थो। ठीकु आहे, हू चएसि थो त हाउ लॉन्ग हैव यू नोन हर, तूं केतिरे वक़्त खां वठी हुनखे सुञाणींदो, या हाउ लॉन्ग हैव यू नोन मार्गरेट, मार्गरेट खे तूं केतिरे वक़्त खां वठी सुञाणीस थो। हिते जेको आहे सो हैव यू नोन, नो जो पास्ट पार्टिसिपल नोन थींदो ऐं हैव इस्तेमालु थींदी, हाउ लॉन्ग हैव यू नोन। नंबर 4, डयाना इज़ लर्निंग इटालियन। डयाना जेका आहे सा अतालवी ॿोली यानी इटलीअ जी ॿोली थी सिखे, यानी सिखी रही आहे, सिखे थी पई। पोइ हुन वरी सुवाल पुछियो त हाउ लॉन्ग हैज़ शी बीन, इज़ जेको आहे सो बीन थी वियो, हाउ लॉन्ग हैज़ शी बीन लर्निंग इटालियन, हूअ केतिरे वक़्त खां वठी अतालवी ॿोली सिखे थी पई। नंबर 5, माई ब्रदर लिव्स इन कैनेडा, मुंहिंजो भाउ कैनेडा में रहंदो आहे। त वरी हुन सुवाल पुछियोसि हाउ लॉन्ग हैज़ योर ब्रदर लिव्ड, लिव्स मां थी वियो लिव्ड इन कैनेडा, तुंहिंजो भाउ कैनेडा में केतिरे वक़्त खां वठी रहंदो आहे। नंबर 6, आई एम अ टीचर, आई एम या कंट्रैक्टेड फॉर्म आहे, आई एम फुल फॉर्म थींदुसि आई एम अ टीचर, मां उस्तादु आहियां, टीचर आहियां मां। त हुन वरी मूंखां सुवाल मसाइल हेॾो वारे पुछो त हाउ लॉन्ग हैव यू बीन अ टीचर, तूं भला केतिरे वक़्त खां वठी उस्तादु आहीं। अहिड़ी तरह सां यानी हुन मूंखां पुछो त माना तूं केतिरे वक़्त खां वठी उस्तादु आहीं, साॻियो सुवाल आहे, मां उस्तादु आहियां, त तूं केतिरे वक़्त खां वठी उस्तादु आहीं। त ईअं थींदो हाउ लॉन्ग हैव यू बीन। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो सुवाल कंहिंखां पुछंदो बाबा तव्हां जेको आहे सो उस्तादु केतिरे वक़्त खां उस्तादु आहियो, त तव्हांखे अंग्रेज़ी में इन जी ट्रांसलेशन पुछो छा चवंदो, हाउ लॉन्ग आर यू टीचर, आर यू टीचर, उस्तादु आहियो। वरी अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त वरी जेको आहे सो अ जो जेको लफ़्ज़ लिखियलु आहे इन जी बि ट्रांसलेशन कंदा आहिनि। कीअं, जीअं आई एम अ टीचर, मां हिकु उस्तादु आहियां, हरू हिक जी कहिड़ी आहे ज़रूरत, मां उस्तादु आहियां माना हिकिड़ो ई आहियां न। इन में कहिड़ी ज़रूरत आहे त हरू अ जी माना न कढूं त चए बाबा ग़लति आहे, माना लफ़्ज़नि खे ॾिसी करे तव्हां जेको आहे सो पंहिंजी ॿोली ठाहींदा आहियो, क्रिएट कंदा आहियो की नई शइ, इहो ग़लति ॻाल्हि आहे। सेंस क्लियर करिणो आहे, माना खे सम्झणो आहे। सो हाउ लॉन्ग हैव यू बीन अ टीचर, तूं केतिरे वक़्त खां वठी उस्तादु आहीं। इट्स रेनिंग, इट इज़ रेनिंग माना मींहुं थो वसे, ट्रांसलेशन इट माना इहो, इज़ रेनिंग माना वसी रहियो आहे, ठहे थी माना इहा। लफ़्ज़नि खे जेकॾहिं वठिजे त माना ठहे थी आहे, इहो वसी रहियो आहे, ठहे थी मां इहा। इट मींहं ॾांहुं इशारो, मौसम जे लाइ इट इस्तेमालु थींदा, जेके अॻिते हली करे एसेंशियल में असां पढ़ंदासीं त इट किथे इस्तेमालु थींदी आहे, कहिड़नि शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदी आहे, सब्जेक्ट तौरु। इट इज़ रेनिंग माना मींहुं वसी रहियो आहे, इट इज़ स्नोइंग माना बर्फ़ थी वसे पई, वग़ैरह वग़ैरह। हाणे इट इज़ रेनिंग, हाणे उहो थो पुछे, साल थो पुछेसि हाउ लॉन्ग हैज़ इट बीन रेनिंग, भला केतिरे वक़्त खां वठी मींहुं थो वसे, केतिरे वक़्त खां वठी मींहुं थो वसे। इहे जेके मां सिंधी में ट्रांसलेशन करे आयो आहियां, इहे सिंधी में ट्रांसलेशन में जुमिला लिखो पने ते, वरी इहे आज़माइश ख़ातिर उन्हनि खां पुछो जेके ग्रामर खे बिगाड़े करे हिते पढ़ाइनि था, त उहो साॻी ट्रांसलेशन कंदा जेका तव्हांखे ॿुधाई वई आहे, जेका परफेक्ट खां बग़ैर हूंदी है वेज़ खां। सो हाणे एक्सरसाइज़ कंदासीं 18.3 18.3 18.3 में तस्वीरूं ॾिनल आहिनि, चए थो लुक एट द पिक्चर्स एंड कंप्लीट द सेंटेंसिस, तस्वीरुनि खे ॾिसी करे जुमिला मुकमल कयो। योर सेंटेंस मस्ट एंड विद वन ऑफ दीज़, तव्हांजा जुमिला जेके आहिनि हेठि ॾिनल जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि मां कंहिं बि हिक ते ज़रूरु एंड थियणु घुरिजनि, ख़तमु थियणु घुरिजनि। जीअं पहिरियों जुमिलो ॾिना फॉर 10 मिनट्स, एंड हिन ते थियणु घुरिजे। ऑल डे, ऑल हर लाइफ, फॉर 10 years, सिंस ही वॉज 20 years old, सिंस ही वॉज 20, ऐं सिंस संडे।
इन्हनि ते एंड थियणु घुरिजनि, ख़तमु थियणु घुरिजनि जुमिला। पहिरीं तस्वीर में तव्हां ॾिसंदो हुदा चवनि जेको आहे सो वी आर मैरिड, असां पढ़ियल आहियूं। हीअ थी चए आई लिव इन वेल्स, मां वेल्स में रहंदी आहियां। हो चए वी आर ऑन हॉलीडे, असां हिते मोकलुनि ते आहियूं, इंजॉय था कनि समुंड जे किनारे ते। ठीकु आहे। हीअ जेको आहे द सन इज़ शाइनिंग, हिन में ॾिसंदो सिज चमके थो पियो। ऐं हीअ थी चए आई एम वेटिंग, मां इंतज़ारु थी कयां, किथे बि थी आहे बस माना ईंदी, बस जो इंतज़ारु थी करे। सो हे थो चए आई हैव अ बियर्ड, आई हैव अ बियर्ड, मूंखे ॾाढ़ी आहे, मूंखे ॾाढ़ी रखियल आहे। हाणे 6 क़िस्म जा जेको आहे सो जुमिला इन में आहिनि। हाणे अचो त हिन में एक्सरसाइज़ कयूं। हाणे पहिरीं तस्वीर जे लाइ आहे दे हैव बीन मैरिड फॉर 10 years, हीअ जेको आहे सो इन जो हल थियल आहे हिते। इहे ॿ ॼणा आहिनि जेके हिते वी आर मैरिड जिन चयो, असां हिन जे बारे में ॻाल्हि था चऊं, माना उहे चवंदा वी आर मैरिड, माना आर हुयो वी आर मैरिड। हाणे असां हिनखे चए दे हैव बीन मैरिड फॉर 10 years, 10 सालनि खां इहे प्रणियल आहिनि। ऐं हीअ जेके असां हिनखे चऊं जेको ॿियो जुमिलो आहे शी खे ॾिसो, हीअ का शी हैज़ लिव्ड इन वेल्स ऑल हर लाइफ, हूअ जॾहिं खां वठी उते पैदा थी आहे त उते आहे, उते रही आहे। माना हूअ ट्रांसलेशन असां जेको आहे सो अहिड़ी ठाहिण जी कोशिशि कयूं जेका माना असांजी निकिरे। हाणे हूअ वेल्स में पैदा थियण खां वठी उते रहंदी आहे, ऑल हर लाइफ माना जॾहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी उते रही आहे, इहा माना ठहेसि थी। ईअं न त सॼी ज़िंदगी खां वठी हूअ वेल्स में रहे थी, इहा माना अहिड़े क़िस्म जी ॾिसो सिंधी में सेंस क्लियर नथी करे, माना नथी ठाहे। यानी हूअ पंहिंजी सॼी ज़िंदगी वेल्स में रही आहे, हिनमहिल बि उते रहे थी। यानी नंबर 3 जुमिलो ॾिसूं दे हैव बिन ऑन हॉलीडे, दे हैव बिन ऑन हॉलीडे, कॾहिं खां वठी उहे दे हैव बिन ऑन हॉलीडे, हिन में ॾिसूं कहिड़ो जेको आहे जुमिलो लॻाएसि सिंस संडे, माना आचर खां वठी उहो मोकिलनि विलनि मोकल ते। छा असां मोकलनि ते हिते आयल आहियूं न, हाणे सिंस संडे वारो असां लफ़्ज़ हिन में विझंदासीं। ठीकु आहे। दे हैव बीन ऑन हॉलीडे सिंस संडे, आचर खां वठी उहे मोकलनि ते उते वियल आहिनि। ऐं सिज जे लाइ छा आहे द सन, जेको छा आहे द सन हैज़ बिन शाइनिंग, हुते लिखियलु आहे द सन इज़ शाइनिंग, असां चवंदा आहियूं द सन हैज़ बिन शाइनिंग ऑल डे, माना यको अॼु सॼो ॾींहुं सिज चमके थो पियो, माना सॼो ॾींहुं अॼु उस रही आहे, अॼु सॼो ॾींहुं उस रही आहे। ट्रांसलेशन अहिड़े सेंस सां करणी आहे जंहिंजो मक़सदु निकिरी अचे, ईअं न त अॼु सॼो ॾींहुं चमकी रहियो आहे, इहो न ॻाल्हाईंदा आहियूं सिंधी में। ऐं नंबर 5 जेको जुमिलो आहे बस जो जेका इंतज़ारु थी करे हिते, उनजे लाइ छा चवणो आहे शी इज़ बिन वेटिंग फॉर 10 minutes, उहो 10 मिंटनि खां वठी इंतज़ारु करे रही आहे। शी इज़ वेटिंग फॉर द बस, शी इज़ वेटिंग फॉर द बस फॉर 10 minutes, 10 मिंटनि खां वठी बस जो इंतज़ारु थी करे। आख़िरी जेको ॾिसो हे चए थो आई हैव अ बियर्ड, हैव जेको लॻल आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस में, इनखे असां हेड करे छॾींदासीं ॿी हैव लॻाए करे, पर हू छोकिरो आहे इन करे ही करे चवंदासीं हैज़ थी पवंदी। ही हैज़ हैड अ बियर्ड सिंस ही वॉज़ 20, जॾहिं हू 20 सालनि जो हो तॾहिं खां वठी हुनखे ॾाढी रखियल आहे। ही हैज़ हैड, ही जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो हिते हैव जेको इस्तेमालु थियल आहे इहो हेड थी वेंदो, पोइ छा आहे ही हैज़ हैड बियर्ड। हाणे आख़िरी जुमिले में ईअं थींदो ही हैज़ हैड बियर्ड सिंस ही वॉज़ 20, जॾहिं हू 20 सालनि जो, हिन में ही लफ़्ज़ इस्तेमालु करणा आहिनि सिंस ही वॉज़ 20, जॾहिं 20 सालनि जो हो तॾहिं खां वठी हिनखे ॾाढी रखियल आहे। हाणे जेको आहे सो 4 एक्सरसाइज़ कंदासीं। 18.1 विच इज़ राइट, सही हिननि मां कहिड़ो आहे, इहा आख़िरी एक्सरसाइज़ आहे। हाणे मार्क इज़ या हैज़ बीन, इन्हनि मां ॿिन्ही मां को हिकिड़ो सही आहे उहो लिखिणो आहे, इन करे इज़ सही न हो, हिन में ठहियलु आहे त इज़ खे लिक ॾेई छॾी आहे। ऐं मार्क इज़ इन कैनेडा सिंस अप्रैल, इहो ग़लति आहे। मार्क हैज़ बीन इन कैनेडा सिंस अप्रैल। हाणे माना ही हैज़ बीन सही आहे, त हिन में जवाबु छा लिखिणो आहे तव्हांखे हैज़ बीन इज़ राइट, माना हैज़ बीन सही आहे, ही लफ़्ज़ लिखिणा आहिनि हैज़ बीन इज़ राइट। अहिड़ी तरह सां हाणे पाण ठाहींदासीं असां हेठियां जुमिला। जैन इज़ अ गुड फ्रेंड ऑफ माइन, जैन मुंहिंजी सुठी दोस्त आहे, जैन छोकिरी आहे। आई नो हर वेरी वेल, हिते जेको नो आहे इहो सही आहे, छो जो परफेक्ट हुन लाइ थींदो आहे जेको टाइम ॿुधायो वञे। ठीकु आहे, हिन में टाइम ॿुधायल न आहे, सिंपल ॻाल्हि थो करे। आई नो हर, हे नो इज़ राइट हिते लिखंदासीं, नो इज़ राइट। आई नो हर वेरी वेल, सुठे नमूने सां मां हिनखे सुञाणियासि थो। वरी साॻियो ई जुमिलो आहे जैन इज़ अ गुड फ्रेंड ऑफ माइन, जैन मुंहिंजी तमामु सुठी दोस्त आहे। आई हैव नोन हर फॉर अ लॉन्ग टाइम, मां हुनखे घणे वक़्त खां वठी सुञाणींदो। हाणे टाइम जेको ॿुधायो आहे इन करे परफेक्ट थी पवंदो, हैव लॻंदी, पोइ उहो नो जेको आहे सो नॉन में तब्दील थींदो। आई हैव नोन हर फॉर अ लॉन्ग टाइम, घणे वक़्त खां वठी मां हिनखे सुञाणींदो आहियां।
ठीक है ना। या माना न थी सुञाणे चुको चुकी चुका वग़ैरह वग़ैरह अड़े किस्म की माना जो परहेज़ कयो परहेज़ जी डॉक्टर तक परहेज़ सेखारींदो आहे इंग्लिश के सीखण जे लाइ माना ओड़ी कढो जेका तव्हांजी सिंधी में ठही अचे माना ज़रूरी ना है तो चुको चुकी चुका अड़न मास्तरनि खां भी परहेज़ कयो मुंहिंजी सलाह त इहा अथव जेके तव्हांखे थो था थी चुको चुकी चुका रहियो रहिया रही में फासायूं वेठा आहिनि जेके अॻिते वधण जूं सलाहियतूं माण्हुनि मां कढी रहिया आहिनि अड़े किस्म के टीचर्स का भी तव्हां रिफ्रेन कयो पासो कयो या उनके समझायो तो बाबा जेको आहे इहा ट्रांसलेशन या असां वटि असांजी पंहिंजी ॿोली आहे असांजे लाइ ज़रूरी थो आहे त असां हर भरू चुका चुकी वेठा कयूंसि असांजी ॿोली खे सुञाणण जे लाइ असांजी पंहिंजी ॿोली आहे सिंधी असां जीअं वणेसि तीअं ॻाल्हायूं पंहिंजी ॿोली आहे सम्झण में आसान आहे ॻाल्हायूं था पिया रोज़मर्रा अहिड़ी तरह सां ट्रांसलेशन जेको आहे ओड़ी करणी आहे जेका असांजी ॿोली पंहिंजी एक्सेप्ट करे क़बूल करे न त इंग्लिश ही सम्झण खां हली वेंदी। हाणे चौथों जुमिलो पढ़ंदासीं हिकिड़ो थो ॻाल्हाए सॉरी आई एम लेट माफ़ु कजो मूंखे देरि थी वई आहे महिल माना मां देरि सां आयो आहियां आई आहियां पोइ हुन खां वरी ॿिए खां थो पुछे साॻियो ई हाउ लॉन्ग हैव यू बिन वेटिंग हैव यू बिन हिते सही आहे चएसि थो केतिरे वक़्त खां वठी तूं इंतज़ारु करे रहियो आहीं या करे रही आहीं छो जो हिन में हाउ लॉन्ग जो जॾहिं लफ़्ज़ इस्तेमालु थियो त इहो परफेक्ट थो ॿुधाए त माना केतिरो वक़्तु गुज़री चुको आहे अञा ताईं तूं मुंहिंजो इंतज़ारु पई थी करीं गुज़री वियो आहे अञा ताईं तूं मुंहिंजो इंतज़ारु करीं थो पियो या करीं थी पई इन अहिड़ी तरह सां जेको आहे हाउ लॉन्ग जे करे हैव यू बीन इहो सही रहंदो जुमिलो हैव यू बीन इज़ राइट अहिड़ी तरह सां ईअं राइट कंदा अचो सभु जेके राइट हुजनि। नंबर 5 मार्टिन वर्क्स या हैज़ वर्कड इहे ॿ शयूं इस्तेमालु थियल हिते हाणे हिते नाव लिखियलु आहे हिन में टाइम न ॿुधायो इन करे वर्क्स लॻंदो मार्टिन वर्क्स इन अ होटल नाउ मार्टिन हिकिड़े होटल में कमु कंदो आहे होटल में सिंधी में होटल चवंदा आहियूं इंग्लिश में होटल होटल मार्टिन वर्क्स इन अ होटल नाउ मार्टिन हाणे होटल में कमु कंदो आहे हिकिड़े में ही लाइक्स हिस जॉब वेरी मच हू पंहिंजी जॉब खे तमामु घणो जेको आहे सो पसंदि कंदो आहे हुनखे पंहिंजी जॉब ॾाढी थी वणे ठीकु आहे सो अहिड़ी तरह सां पसंदि कंदो आहे वणे थी जेका माना तव्हांजी सम्झ में करे सघो था माना ते पाबंदी न आहे पर उहा मक़सदु निकिरी अचे मक़सदु इहो आहे हुनजो माना ओड़ी न कढो जो मक़सदु मुकमल निकिरे जे मक़सदु निकिरे त उहा माना ग़लति आहे। नंबर 6 लिंडा इज़ रीडिंग द न्यूज़ पेपर हाणे लिंडा हिन महिल अख़बार वेठी थी पढ़े ठीकु आहे अख़बार वेठी थी पढ़े या पढ़ी रही आहे हाणे तव्हां छो सोचींदो त जेको वेठी थी पढ़े त वेहण जो लफ़्ज़ ई कोन्हे इज़ रीडिंग में त वेठी वारो लफ़्ज़ छो चई वेठी थी पढ़े माना पढ़ी रही आहे न ठीकु आहे त अहिड़ी तरह सां न पढ़ी रही आहे या पढ़े थी पई जेको चयोसि इहो कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो प्रेज़ेंट में यानी शी इज़ रीडिंग सही आहे या शी हैज़ बिन रीडिंग इट फॉर 2 आवर्स हिते जेको आहे सो जॾहिं 2 कलाकनि जो ज़िक्र थियो आहे 2 कलाक गुज़री विया आहिनि अहिड़ी तरह सां हिनखे परफेक्ट थी वियो आहे इन करे हैज़ बीन सही रहंदो हिते इन करे हैज़ बीन इज़ राइट शी हैज़ बीन रीडिंग इट फॉर 2 आवर्स 2 कलाकनि खां वठी पढ़ी रहिया आहे ठीकु आहे न आवर्स जो हिनजो चार अथव ख़बर दवर न आहे इहो। नंबर 7 हाउ लॉन्ग अची वियो परफेक्ट जे लाइ हाउ लॉन्ग डू यू लिव इहो ग़लति आहे इन करे छा थींदो हाउ लॉन्ग हैव यू लिव्ड इन दिस हाउस तव्हां हिन घर में केतिरे वक़्त खां वठी रहंदा आहियो इहा ट्रांसलेशन गौर कयो लिखो पने ते हाउ लॉन्ग हैव यू लिव्ड इन दिस हाउस तव्हां हिन घर में केतिरे वक़्त खां वठी रहंदा आहियो इन ट्रांसलेशन पुछो त छा चवंदा ट्रांसलेशन में हाउ डू यू लिव इन दिस हाउस हाउ लॉन्ग डू यू लिव इन दिस हाउस ग़लति आहे इहो हाउ लॉन्ग हैव यू लिव्ड हुन वरी छा चयोसि जवाबु ॾिनोसि अबाउट 10 years तक़रीबन 10 सालनि खां वठी अबाउट माना तक़रीबन ज़रे घटि 10 सालनि खां वठी तक़रीबन 10 सालनि खां वठी माना असां 10 सालनि घर में ठीकु आहे ऐं 8हों जुमिलो इज़ देट अ न्यू कोट छा इहो नओं कोट अथई छा इहो नओं कोट आहे हुन चयसि नो आई हैव दिस कोट फॉर अ लॉन्ग टाइम इहो सही आहे या आई हैव हैड यानी आई हैव हैड दिस कोट फॉर हे परफेक्ट टेंस आहे फॉर अ लॉन्ग टाइम जी ॻाल्हि थो करे माना घणो वक़्तु गुज़री चुको आहे तॾहिं खां वठी कोट आहे इन करे परफेक्ट आहे इहो इन करे छा चवंदासीं आई हैव हैड दिस कोट फॉर अ लॉन्ग